ये जदोजहद जेका है वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स जे प्लेटफॉर्म सां गुज़रियल 1.5 साल खां शुरू आहे। गुज़रियल 14-15 महीननि खां असांजी भेनरूं सूरत लोहार जे अॻुवाणीअ में सॼी सिंध में ॿ लॉन्ग मार्च करे चुकियूं आहिनि। पर इब्तिदा में कुझु सियासी धुरियुनि सवाइ कुझु सियासी धुरियुनि जे ॿियनि हुननि जो साथ न ॾिनो, पर हुननि पंहिंजी जदोजहद जारी रखी ऐं हुननि जा वारिस हिकिड़े वॾे अरसे खां अणॾिठल क़ुवतूं खंभे खणी वियूं आहिनि। नालो त उन्हनि जो अणॾिठल क़ुवतूं आहे, पर उहे ॾिठल समूरनि माण्हुनि जूं आहिनि। छो त उहे रेंजर्स ऐं पुलिस जूं गाॾियूं साण खणी वीगो गाॾियुनि में सिविल ड्रेस जा माण्हू उहे घरनि में चादर ऐं जो दीवारी जो तक़दुस पायमाल करे चोरनि वांगुरु घिड़ी क़ौमी कारकुननि, अदीबनि, उस्तादनि, शाइरनि, पब्लिशरनि खे खणी वियूं आहिनि। उस्तादनि खे पढ़ाईंदे खयो वियो आहे, पब्लिशरनि खे किताब छपाईंदे, कंप्यूटर ऑपरेटरनि खे यानी कंप्यूटर हलाईंदे खयो वियो आहे, ऐं सहाफ़ियुनि खे पंहिंजे घरनि मां खयो वियो आहे। के माण्हू त 7 सालनि खां, 5 सालनि खां, 3 सालनि खां, के 1.5 सालनि खां, के 9 महीननि खां गुम आहिनि ऐं उन्हनि जे बारे में का बि ख़बर न आहे त उहे किथे आहिनि। जॾहिं त समूरी दुनिया खे ख़बर आहे उहे रियासती इदारा उन्हनि खे खणी विया आहिनि। हीअ असांजी भेनरुनि जदोजहद शुरू कई। गुज़रियल 20 मई ते उन्हनि 3 ॾींहंनि जी पुरअमन बुख हड़ताल कराची में कई, पर रेंजर्स ऐं पुलिस अहलकारनि जी मौजूदगीअ में मुछा इदारा 8-10 शागिर्दनि खे खंभे खणण जी कोशिशि में हुआ त असांजे भेनरुनि खे ख़बर पई। हुननि रेंजर्स पुलिस सां जहिड़ो करे 5-6 कारकुन छॾाए वरिता, पर 4 कारकुन उहे खंभे खणी विया। सॼी राति उन्हनि ते मस्तु तशदुद रहियो, पर असां सिंधी माण्हुनि खे सिंध जी सियासी पार्टियुनि जे जेके पंहिंजा प्रोग्राम झंडा पासींदा रखी कैंप ते पुॻा हुआ, उहे आधी राति ताईं 300-400 माण्हुनि खे धरणो हणी वेही रहिया। नतीजतन सुबुह जो ज़ाती ज़मानत ते उन चइनि माण्हुनि खे छॾियो वियो ऐं इन दौरान असांजे भेनरुनि जे जा कपिड़ा फाड़िया विया, तज़लील कई वई ऐं सोशल मीडिया ते जॾहिं इहा ॻाल्हि आई, सॼी सिंध में हिकिड़ो एहतजाज जो तूफ़ान खड़ो थी वियो ऐं हर हंधि सॼे सिंध जे कुंड कुर्छ में एहतजाज थियो आहे। मुक़दाद में माण्हू अची वेठा आहिनि। मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं पंहिंजा प्रोग्राम पासीरा रखी हिकु नुक़्ते ते खंभे गुम थियल माण्हुनि खे आज़ादु करे वारे नुक़्ते ते अची वेठा आहिनि। हिननि असांजे भेनरुनि गुज़रियल 1.5 साल में हर ईद प्रेस क्लब ते कई आहे ऐं ॿिया केतिरा ख़ानदान जिन जा ॿार त ॿाहिरि निकिरण लाइ तयारु कोन आहे, पर जॾहिं सॼी सिंध मां माण्हू उथिया आहिनि त हाणे उन्हनि जूं नियाणियूं बि रोडनि ते आयूं आहिनि, उहे बि हिननि एहतजाजनि में शामिलु थी वियूं आहिनि। हिननि जूं घुर आहे त बाबा हीअ ईद त असांखे पंहिंजे प्यारनि सां गॾु करणु ॾियो। ऐं ख़बर न आहे त हुकुमरान अंधा आहिनि, ॻोड़ा आहिनि, गूंगा आहिनि, या उन्हनि में को इंसानियत जो ज़रूरु न आहे जो हिन तरफ़ हू ध्यानु नथा ॾियनि। ऐं हीअ अहिड़ी गर्मीअ में 52 डिग्री जे गर्मीअ में माण्हू बुख हड़ताल ते वेठा आहिनि। सॼी सिंध में एहतजाज आहे ऐं उनजो को बि नोटिस नथो वरितो वञे। असांजो घुर आहे, हिन भेनरुनि जी घुर आहे, वॉइस फॉर मिसिंग पर्सन जी फोरम जी घुर आहे त ईद ते हिननि खे आज़ादु कयो वञे। भला जिन माण्हुनि ते तव्हांजे नज़र में के इल्ज़ाम आहिनि त उन्हनि खे कोर्ट में पेश कयो, छो त पाकिस्तान जो आइन जेको 73 जो आइन आहे या लॉ जेको तव्हां वटि आहे, उन में इहो आहे त कंहिं बि माण्हूअ खे 24 कलाकनि खां वधीक हिरासत में रखी नथो सघिजे ऐं उनखां पोइ उनखे कोर्ट में थाणे ते किथे न किथे पेश करिणो आहे। तव्हां पंहिंजे आइन जी पासदारी कोन था कयो त पोइ हीउ मुल्क कीअं था हलायो। असांजी समूरनि वस वारनि खां घुर आहे त ईद ते हिननि गुम थियल क़ौमी लंगर चना हिकिड़ो अदीब आहे जेको तर्जुमा करे किताब छपाए, इनाम अब्बासी 500 किताब छपाया आहिनि, कलीमुल्ला भुट्ट जेको आहे हिकिड़ो कंप्यूटर ऑपरेटर आहे, हिदायत लोहार उस्ताद आहे, शादी खान खोसो उस्ताद आहे, ख़ादिम आरी जो हिकिड़ो ऑफिसर आहे ऐं असांजो हेल्थ डिपार्टमेंट में अयूब कांगड़ो उहो ऑफिसर आहे।
ॿिया को मज़दूर आहे, को पोरियत आहे, को सहाफ़ी आहे, इन्हनि माण्हुनि खे गुम कयो वियो आहे ऐं असांजी घुर आहे त उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे। हीअ तहरीक ईद ताईं जो चिताव ॾिए थी त ईद ते माण्हुनि खे आज़ादु करियो या कोर्टनि में पेश करियो। असीं केस विढ़ंदासीं, भले हू फांसियूं खाई वञनि, त ख़बर त पए न। असां अॻूणे होम मिनिस्टर सां मिलिया आहियूं, IG सां मिलिया आहियूं, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सां मिलिया आहियूं, सुप्रीम कोर्ट न पर हाई कोर्ट सिंध जे चीफ जस्टिस सां मिलिया आहियूं। उन्हनि खे लिस्टूं ॾिनियूं वियूं आहिनि त ख़ुदारा हिननि खे आज़ादु कयो वञे या कोर्ट में पेश कयो वञे। हीअ जिदोजहद हले पई, हीअ माठी थियणी न आहे। ईद ते वरी असांजूं नियाणियूं प्रेस क्लबुनि ते ईद कंदियूं, सिंध जूं ही नियाणियूं रोडनि ते ईद करण बजाए पंहिंजे घरनि में ईद कनि, इहो असांजी हिकिड़ी घुर आहे। ऐं असीं सलाम कयूं था उन्हनि दोस्तनि खे, उन्हनि समूरनि पार्टियुनि खे। जेकॾहिं को हिकिड़ो फ़र्द बि हिन कैंप ते आयो आहे, कंहिं बि कैंप ते आयो आहे, असां उनखे सलाम कयूं था। उन्हनि समूरनि पार्टियुनि खे असीं सलाम पेश कयूं था जेके पंहिंजा इख़्तिलाफ़ विसारे उस्ताद बुखारीअ जे शेर जे अक़ीदा था रखो, बेशक रखो, जे सियासत में विढ़ो था पिया विढ़ो, सिंध लाइ लेकिन गॾिजी उथो, सिंध खे ठाहे वठो, ठाहे वठो। उन हिकिड़े नुक़्ते ते सिंध जा समूरा माण्हू गॾिजी विया आहिनि ऐं असांजो IG सिंध खां वठी मौजूदा निगरान हुकूमत खां वठी वफ़ाक़ी गवर्नमेंट खां वठी चीफ जस्टिस खां वठी सभिनी खे घुर आहे। चीफ जस्टिस नंढे नंढे मसइले ते 100 मोटो नोटिस वठे थो, कंहिं का ॿारड़ी क़तल थी थी वञे उनखे 100 मोटो वठे थो। हीउ समय ख़ानदाननि जो मसइलो आहे ऐं उनखे 100 मोटो छो नथो वठे। असां केस अपील था करियूं त पाकिस्तान जे कानून मूजिबि 100 मोटो नोटिस वठो ऐं ही माण्हू ईद ते आज़ादु थियणु घुरिजनि। ॿी सूरत में ईद खां पोइ तहरीक जेकॾहिं को ॿियो रुख़ अख़्तियार करे थी या उन में मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके हिकिड़े नुक़्ते ते गॾनि सुभाणे उहे पंहिंजा नुक़्ता खणी अचनि थियूं, पोइ उहा जिदोजहद कहिड़ा नतीजे ते थी उनजी ज़िमेदार मौजूदा गवर्नमेंट हूंदी, मौजूदा जेका निगरान गवर्नमेंट आहे। असीं चीफ जस्टिस खां मुतालबो था कयूं हिन ॻाल्हि जो नोटिस कढे ऐं हिननि असांजे भेनरुनि जा वारिस जेके आहिनि उहे ईदूं पंहिंजे घर में मल्हाइनि ऐं जिन ते केस आहिनि महिरबानी करे उनखे अदालत में पेश कयो वञे। असांजी इहे